रहमान रहीम। शाम जे टाइम ते भाण छटण जो कमु हले पियो। अॼु भाण में असां टी बुकी ॾियूं पिया सारियुनि खे। ही सारियूं ॾिसो दोस्तो, टी बुकी भाण जी ॾियूं पिया। उहो ॾिसो पिया कटा बटा पिया आहिनि। उन खां अलावा ही भाण मिक्स करियूं पिया। हिन में असां पोटाश ॾिनी आहे, ठीकु आहे, सनक्राप जी पोटाश आहे। ऐं हीअ असां मोनोमो हाइपोज़ायर ॾिनो आहे। हीअ ॾिसो छोकिरो लॻाए पियो, मोनोमो हाइपोज़ायर आहे। ॿी यूरिया जी बोरी आहे, ठीकु आहे। पोटाश असां ॾिनो आहे 12 खां 13 किलो फ़ी एकड़ खे, ठीकु। छो त हाणे बनी मुरबे में आहे, या ईअं खणी चऊं त पाण कानी ते आहे, ढूढे में आहे। ढूढो ई कानी असीं उनखे चवंदा आहियूं, जेका माना क़रीब 8-10 ॾींहंनि में फाटंदी ऐं नेसर कंदी। हीअ छटीनि पिया भाण। सारियुनि जो कॾहिं बि तव्हां इहो न सोचिजो त कदु नंढो आहे। कदु कॾहिं बि सारियुनि जो वधायो न। कदु तॾहिं न वधंदो जॾहिं तव्हां यूरिया घटाईंदा। यूरिया जाम ॾींदा, कदु वधी वेंदो। सारियुनि खे हमेशह टिलरिंग ॾिसो, टिलरिंग ॾिसो, माना ॿुड़ा ॾिसो, ॿुड़े में कानियूं ॾिसो तव्हांजो केतिरियूं बि ठहनि। ग्रोथ केतिरी आहे तव्हांजी राइस ते, ठीकु आहे न। ऐं गाह किचिरो जाम हूंदो त ग्रोथ घटि कंदी। हाणे हीअ सारियुनि जो ॾिसो कदु आहे हिन अमरा ते चेल ताईं अचनि पियूं। ताज मोहम्मद, पाणी थधो आहे गरम आहे? हाणे गरम कोन्हे। अच्छा, हवा नहीं लगती है, इनके हवा नथी लगे। पोइ हवा की लगनी? हाँ लगे भाई।